दर्शक मित्रों नमस्ते जय झूलेलाल। मां तव्हांजो दिली स्वागत थो कयां। मां रोशन गोपलाणी, तव्हां ॾिसी रहिया आहियो गांधीधाम टीवी। दोस्तों वरी हिकु दफ़ो तव्हांजे साम्हूं खणी आया आहियूं सितारनि सां मुलाक़ात। असां सिंधियुनि जी माई भागी कमला केसवाणी, भगवंती नावणी जहिड़ियूं सिंधी संगीत में, सिंधी जगत में मशहूर गायिकाऊं आहिनि। अहिड़ी तरह अॼु तव्हांजी मुलाक़ात करायूं था हिकु राइज़िंग स्टार, चमकंदड़ या उभरंदड़ सितारे सां, जंहिंजो नालो आहे नीलम भागचंदाणी। दोस्तों हीअ गायिका जेका आहे सा आदिपुर गांधीधाम में रहंदी आहे ऐं हिन जा 2 एल्बम पिणु निकिरी चुका आहिनि। त अॼु तव्हांजी मुलाक़ात करायूं था नीलम भागचंदाणीअ सां। हाँ त नीलम, तव्हांजो सितारनि जी मुलाक़ात में असां स्वागत था कयूं ऐं ॼाण था चाहियूं तव्हां जेका इहा मंज़िल हासिलु कई आहे, 2 एल्बम तव्हां ठाहिया आहिनि ऐं आदिपुर, गांधीधाम, पालनपुर ऐं इन खां सवाइ बड़ौदा में पिणु तव्हां प्रोग्राम ॾिनो आहे। त असांजी सिंधी सदाबहार चैरिटेबल ट्रस्ट जो इहा हिकिड़ी नियत हूंदी आहे त जेके बि राइज़िंग स्टार्स आहिनि त उहे अॻिते वधनि, जीअं नेशनल न पर इंटरनेशनल कलाकार बणिजनि। तव्हांजो संगीत जो सफ़र कॾहिं खां शुरू थियो? 14 सालनि खां। 14 साल पहिरियों? 14 साल मुंहिंजी एज तॾहिं 14 सालनि जी। अच्छा, तव्हां तॾहिं 14 सालनि जा हुआ? हाँ बराबरि। त हाणे घणनि सालनि जा आहियो? हाणे 22। 22। उहा उमिरि त न पुछबी आहे छोकिरियुनि खां, पर मां पुछां थो पियो। मतिलबु त तव्हां 8 सालनि खां हिन फील्ड में आहियो। हाँ। त तव्हांखे कीअं शौक़ु जाॻियो संगीत में, ॻाइण जो? हिकु दफ़ो स्कूल टाइम में फंक्शन हिकिड़ो कॉम्पिटिशन रखियलु हो, त कॉम्पिटिशन में सभु पार्टिसिपेट करनि पिया ऐं मां बि पार्टिसिपेट कयो हुन वक़्तु। त सिंगिंग जो ई हो कॉम्पिटिशन ई सभु, त हुन में रैंक अची वियो, फर्स्ट रैंक आयो। त हितां खां न ईअं थियो, मतिलबु उत्साहित थी वियमि की न अॻिते वधणु। उन वक़्त खां तव्हां उत्साहित थी विया ॻाइण जे लाइ? उन फील्ड में अॻियां वधणु खपे। त भला तव्हां असांखे को सिंधी गीत ॿुधायो जेको तव्हांखे वणंदो हुजे। हाँ मां सिंधी आहियां, हाँ मां सिंधी आहियां, हाँ मां सिंधी आहियां, हाँ मां सिंधी आहियां, ॿोलियां ॿोली मिठी, ॿोलियां ॿोली मिठी, गीत सिंधी ॻायां, हाँ मां सिंधी आहियां, हाँ मां सिंधी आहियां, हाँ मां सिंधी आहियां, हाँ मां सिंधी आहियां, ॿोलियां ॿोली मिठी, ॿोलियां ॿोली मिठी, गीत सिंधी ॻायां, हाँ मां सिंधी आहियां, हाँ मां सिंधी आहियां, हाँ मां सिंधी आहियां, हाँ मां सिंधी आहियां। वाह वाह वाह। इन खां सवाइ को ॿियो भॼन या कलाम? हूं मस्त कलंदर लाल, सदा वसी सिंध में, सदा वसी सिंध में, सदा वसी सेवण में, सदा वसी सिंध में, सदा वसी सेवण में, हो मस्त कलंदर लाल, दर तुंहिंजे ते वजन धमालू, दर तुंहिंजे ते वजन धमालू, नालन थीनन पार, सदा वसी सिंध में, सदा वसी सिंध में, सदा वसी सेवण में, सदा वसी सिंध में, सदा वसी सेवण में, हो मस्त कलंदर लाल। वाह वाह वाह। ॾाढो मन खे आनंद अची वियो तव्हांजो कलाम ॿुधी करे। हा, तव्हांखे ॻाइण जो शौक़ु आहे ऐं हेतिरा सां तव्हां प्रोग्राम कयो आहे, त असां ॼाण था चाहियूं त तव्हां क्लासिकल संगीत पिणु सिखंदा आहियो?
हाँ, मां 2 सालनि खां सिखंदी आहियां ऐं अभ्यास जारी आहे। त उन में तव्हांखे कुझु इंस्ट्रूमेंट वॼाइण ईंदो आहे? हाँ, हारमोनियम सिखंदा आहियां। वाह, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। अॻियां तव्हांजी छा तयारी आहे, प्लानिंग छा आहे फ्यूचर जे लाइ या भविष्य जे लाइ, त असांखे ऐं दर्शकनि खे ख़बर पवंदी त सिंधियत जे बारे में या सिंधी गीतनि जे बारे में असां कुझु ॿुधाईंदा त सुठो रहंदो। मुंहिंजो एम इहो आहे त मां घणे में घणा सिंधी गीत ॻायां ऐं उहो सिंधी गीत पंहिंजे समाज खे वणनि, पंहिंजे सिंधी कल्चर जो बचाव थींदो, सिंधी ॿोलीअ जो बचाव थींदो ऐं इहो ई मुंहिंजे समाज लाइ मुंहिंजी शेवा हूंदी। वाह, तव्हांजा जेके वीचार आहिनि ॾाढा ऊचा आहिनि ऐं तव्हांखे गांधीधाम टीवी तरफ़ां शुभ इच्छाऊं। अॻियां वधो, तव्हां हिते आया इन लाइ धन्यवाद, तव्हांजो आभार। त दर्शक मित्रों, तव्हां नीलम भागचंदाणीअ सां सितारनि में मुलाक़ात कई ऐं असांजो बि इहो ई इरादो आहे त ॿिया बि जेके राइज़िंग स्टार्स आहिनि उहे असांजी गांधीधाम टीवीअ में अचनि, उन्हनि खे बि असां हिन मुलाक़ात द्वारा तव्हांखे हूबहू कराईंदासीं, जीअं सॼे सिंधी समाज खे ख़बर पए त असांजो जेको सिंधी संस्कृति जो जेको खज़ानो आहे उहो अमूल्य आहे ऐं असां वटि कलाकारनि जो बि खज़ानो आहे। बसि, जय झूलेलाल, नमस्कार, वरी मिलंदासीं। थैंक यू, धन्यवाद। जोत किथे आहे जोत जगाए, जोत किथे आहे जोत जगाए, बाहि बिरह सां जोत जलाए, बाहि बिरह सां जोत जलाए, जोत किथे आहे जोत जगाए, जोत किथे आहे जोत जगाए। तिनका तिनका जरा जरा है रोशनी से जैसे भरा, हर दिल में अरमां होती तो है, हर दिल में अरमां होती तो है, बस कोई समझे जरा। असांजो प्यारो गांधीधाम, नओं ऐं न्यारो गांधीधाम, असांजो प्यारो गांधीधाम, नओं ऐं न्यारो गांधीधाम, प्यारो प्यारो गांधीधाम, नओं ऐं न्यारो गांधीधाम, प्यारो प्यारो गांधीधाम, नओं ऐं न्यारो गांधीधाम। सिंध हुजे या हिंद हुजे, किथे बि कहिड़ी मुंद हुजे, सिंध हुजे या हिंद हुजे, किथे बि कहिड़ी मुंद हुजे, सिंधियुनि जा मेला मेला मेला, सिंधियुनि जा मेला मेला लॻंदा ई